लीडर टीवी में हिकु भेरो ॿियल भलिकार साईं हाणे अवां काली मोरी मां जेको ज़हनी तौर ते सम्झव त ही सुठियूं मार्कूं न मिलियूं ऐं तव्हां इंटर करे वरी वापसि नवाबशाह आया इंटर मां कई कोन इंटर न कयो फर्स्ट ईयर में तव्हां सोचो त मां रिटायर कयो वॼण त पाण खे ख़तमु थियो पोइ हाणे मोटी आयो छा थियो अवल मूंखे ॿुधायो वालिद साहब छा चयो बाबा ॾाढो थियो पर शाबाश हुनखे हुन घणो कोन मूंखे चयो अम्मा उन चयो बाबा हीअ कीअं पियो करीं तूं छा पियो करीं टाइम पियो बर्बादु करीं ऐं हुनखे ॾिसो सॼो ॾींहुं रुपो पियो करे हुनखे सपोर्ट करणी अथव वॾा थियो पढ़ो वञी नौकिरी वोकिरियूं कयो संभालियोसि बहरहाल हुते पहुतासीं हाणे छा कजे पोइ बाबा चयो भला स्टोर ते वञी संभाले स्टोर इहो भला संभाल वञी स्टोर ते पहुतासीं वरी उन ज़माने में उते नवाबशाह में गवर्नमेंट कॉलेज खुलियो साइंस जो इहो ई साल सेम ईयर आयुसि अचण सां हुन में बिस्मिल्लाह करे दाख़िला वठी छॾियो मैथमेटिक्स बायोलॉजी शायदि बायोलॉजी हूंदी उते इहो ॾाढो सुठो टाइम हो सरवर शाह हूंदो हो उहो असांजो स्कूल में बि टीचर हो मैथ पढ़ाईंदो हो पर हिते उहो एम एस सी मैथमेटिक्स में ऐं सदाईं फस्ट ईंदो हो उन मूंखे सेखारी मैथमेटिक्स सुठी पढ़ाई ऐं कैलकुलस डिफरेंट इहा सॼो जेका बि हुई इंटीग्रेशन डिफ्रेंशिएशन सॼो ट्रिग्नोमेट्री ॿियूं जामेट्री त कर उहो हूंदी हुई हिन में मैट्रिक में ऐं जामेट्रिकल ड्राइंग हुई बाद में होॾां इंजीनियरिंग कॉलेज में त पोइ साईं साइंस में केमिस्ट्री फिज़िक्स पढ़ियव न केमिस्ट्री फिज़िक्स त हाणे उहा जेका मूं हिते केमिस्ट्री फिज़िक्स पढ़ी हुई मूंखे त सवली पई लॻे हा मदद थी वई हाणे त कहाणी जहिड़ी पई लॻे छो त तव्हां सीनियर थी वियो न सीनियर थियासीं ॿ साल फिज़िक्स हुन कमाल पढ़ाई फिज़िक्स में हूंदो आयर मद्रासी बाबा एॾा होशियारु थियनि था मद्रासी दुनिया में होशियारु माण्हू मद्रासी सदरन इंडिया जा अॼु कुदरती कोन्हनि में आहे महिनती एॾा पहिरें कमु पोइ ॿी ॻाल्हि कमु ख़तमु करे पोइ ॿी में थो वञे थकिजंदा ई कोन कम खां सुठो अहिड़ो एक्सप्लेन कंदो फिज़िक्स पढ़ाईंदो ॻाल्हि ई छॾे ॾियो हाणे हुनजा पढ़ियल हिते आयासीं त असांखे सही हूंदो हो असांजो पोइ नओं सम्झो त जहिड़ो हो हुनखे एॾो तजुर्बो ई कोन हो पर तंहिंजे बावजूदि कमु हली वियो इहो हिते वरी थोरो सियासत में पाण अचणु आया रशीद मेमण जी ॻाल्हि कयूं अनवर मेमण हुते हूंदो हो असांजो एडवोकेट अलाए भाई मेमण हूंदो हो जेके डिस्ट्रिक्ट प्रोसिक्यूटर हो अनवर मेमण वरी हिनजो क्रिमिनल साइड जो नंबर 1 वकील हो सॼे डिस्ट्रिक्ट जो नवाबशाह डिस्ट्रिक्ट वॾी हुई भिरिया नवाबशाह नौशहर हो कंजार हो सभु शामिल हुआ तंहिं ज़माने में हाणे दला 2 दला थी विया आहिनि त हितां खां सैदाबाद खां हलंदो त हलियल आहे डिस्ट्रिक्ट जो बेस्ट वकील हो क्रिमिनल साइड हुनजो पुटु हा हुनजो पुटु ऐं रशीद जेको मुंहिंजो ज़िंदगी जो बहितरीन में बहितरीनु दोस्त उहो रशीद साहब छा करे उहो हाणे अमेरिका में हलियो वियो हू हितां जो माण्हू ई कोन हो हितां जो चवंदो हीअ सभु बकवास आहे पोइ उते छा सॼो फ्रॉड आहे टोटल फ्रॉड आहे ऐं हिते नथो रहणु चाहियां न पोइ उते जेके फ्रॉड खां सवा कमु कया अथसि उहो वञी पंहिंजो नौकिरी कयईं अच्छा नौकिरी करे वरी फ़ौज में शामिलु थियो फ़ौज जो उहो सिविलियन वर्क आहे अच्छा अच्छा उन में वञी हेल्थ ऑफिसर उहो छा इंजीनियर हो हितां इंजीनियर करे वियो ओके सिविल इंजीनियर करे वियो नौकिरी करे वियो पर हिते पाकिस्तान खां हुनखे नफ़रत हुई पाकिस्तान जी हर शइ सां चवंदो वाहियात थर्ड क्लास सिस्टम मुंहिंजो हीउ सिस्टम मुंहिंजो हीउ मुल्क न आहे मां हिन गंदे मुल्क में रहणु चाहियां नथो को उसूल कोन्हे का शइ कोन्हे सभु बदमाश आहिनि टोटल हुनजो पाकिस्तानी वारे में वेही वियो बहरहाल उहो गॾिजे ऐं असांजो हिकिड़ो ग्रुप ठहियो मसूद पीर सां त मौली मां त जंहिंजो थादल था चओ हुनजो पुटु
ॿियो हिकिड़ो छांगोमल हूंदो हो, हिंदू हो तव्हां नवाब शाह जो, उहो, ऐं ॿियो निसार हूंदो हो कुरेशी, उहो, 4-5 ॼणा असांजो ग्रुप ठही वियो। ऐं जेको उर्दू स्पीकिंग हुआ हुन मां जमाल, पंजाबी आराई हो, ऐं अख़्तर, इहो असांजो ग्रुप ठही वियो सुठो। भला हिकिड़ी मां विच में थो ॻाल्हायां, जंहिं सरवर शाह साहिब जो तव्हां ज़िक्र था कयो, उहो ई साहिबु आहे जेको हिन सेक्रेटरी आसिफ़ हैदर शाह जो वालिद आहे? थी सघे थो। बाबा ॾाढो होशियारु माण्हू। अच्छा। हो डिघो कदावर, पढ़ण जो सॼो कम ई बसि उहो लिख पढ़णो हुओसि, ॿियो हिसाबु कंदो हो। बहिराण उते असां एक्टिव थियासीं। हा, तव्हां हाणे ॿ टे दोस्त गॾिजिया। हाणे रशीद मेमण, चोयारी तव्हांजी आई। रशीद मेमण वॾो बहादुर माण्हू, उहो टुप ॾींदो, बाहि में बि टुप ॾेई। छो छा थियो जो असां वियासीं हिकिड़ो बीडीज़ जो बीडीज़ ठहिया हुआ ते ज़माने में, अयूब खान दौर हुजे, भुट्टो साहिबु अचिणो हुजे, बेसिक डेमोक्रेट जेके पैदा थिया। हा, उनजो हिकिड़ो हुजे लतीफ़ाल ख्वाजा साहिबु ठाहिरायो हो, लतीफ़ाल सुहिणो ॾाढो सुठो ठाहियो। लतीफ़ाल हिकिड़ो ऑडिटोरियम हो वॾो, जंहिंमें 1000 खनि माण्हू मथे वेही रहनि आराम सां, त मथे अञा बि उते पंहिंजो बीडीज़ जो हुजे फंक्शन। हाणे असां वरी 4-5 ॼणा हुते, सलाम वालेकुम, हाणे तव्हांजो कहिड़ो वास्तो, फस्ट ईयर जा शागिर्द ऐं बीडीज़ जे जलसे में पिया वञो, डिप्टी कमिश्नर पियो करे रिज़ाइड, ऐं असां वरी हो पागल ये जीअं। हाणे उहो डिप्टी कमिश्नर बि बार बार ॾिसंदी त आहे कि छा चकर आहे, जॾहिं ॾिसो केरु आहे, छा आहे, छोरा पार्टी केरु आहिनि इहे छोरा, भॻजंदो आयो हर दिल्ली ॿिया उते जेके इंस्पेक्टर वग़ैरह भॼंदा आया, शागिर्द आहियूं, वेठा आहियूं, थी ॾिसण आया आहियूं, छा आहे, हुनखे चवंदी ॾिसण आया आहिनि, चुप करे पियो न, वोटिंग छो था वेठो, छो था कयो, ख़ैर असीं न मुड़ियासीं, वरी इहो कयोसीं। ख़ैर जलसो त पूरो थी वियो। ॿिए ॾींहुं डिप्टी कमिश्नर जो फ़ोन अचो ख़्वाजा खे, हीअ पंहिंजे छोरनि खे कंट्रोल छो नथो करी, असांजे फंक्शन में कीअं आया हुआ, हिननि खे मोकिलियो असां वटि, त मां गिरफ़्तार कंदुसि। वरी जीअं बाबा खे फ़ोन, फ़ौजे कई फ़ोन बाबा खे, हा भाई तुंहिंजा छोरे छॾ कयो आहे कमु, ई वञी पराए फंक्शन में वञी लॻे। हा ख़ैर, हाणे असांजी अनवर मेमण खे फ़ोन आई, हुनखे भाई सभिनी छांगो, आऊं, मसूद, रशीद, 4 ॼणा अचो फलाणे टाइम ते डिप्टी कमिश्नर जे बंगले ते। हा भाई डिप्टी कमिश्नर केरु, उहो ज़ैदी कोन, मशहूरु ज़ैदी हो, शाइर बि हो, मुस्तफ़ा ज़ैदी साईं, उहो जे डिप्टी कमिश्नर असांखे घुराई अंदरि। न उन फ़िरौनियत कहिड़ी पए कई, हो त अदीब दानिश्वर माण्हू हो, शाइर हो। हा, पर डिप्टी कमिश्नर जेको आहे उहो हिननि जो पंहिंजो क्लास हो, हुनखे ट्रेनिंग अलॻि ॾींदा हुआ, घोड़े सवारियूं, ॿियूं खाधा पीता, ॿिया नौकर चाकर, आम माण्हू सां तव्हांखे मिक्सअप न करिणो आहे, तव्हां अलॻि शइ आहियो, तव्हां सॼे हुकूमत मुल्क खे हलाइण वारे मशीनरी आहियो, हुकमरान त ॿिथा आहिनि, तव्हां मशीनरी तव्हां आहियो, आयरन लोह जी मशीन, तंहिंजे करे तव्हांखे मिलणो बि न आहे, तव्हां सां इंटरेक्शन बि घणो कोन्हे। ज़ैदी साहिब वटि पहुतो तव्हां? ज़ैदी साहिबु वेठो हुजे पंहिंजे ऑफिस में, बत्ती भाई बि वरी साईं सुहिणो ॾाढो अंग्रेज़ वांगुरु। हुनजो बाद में वॾो किसो आयो, शहनाज़ बेगम वारो किसो, उहो त बाद में आयो, पर हुन खां अॻु में, ऐं शाइरी बि मेरी राह पे यही है अगर आ सको तो आओ, ॾाढो सुठो हिकिड़ो इन पत्थरों पे चल के आ सको तो आओ, ॾाढो सुठो यार हो शाइर। तेरे रास्ते में कोई कहकशां नहीं है। सो चई तो भाई आप ये क्या मजाक आपने बना रखा था, आपका क्या उसका फंक्शन में जाता, क्यों आए थे आप फंक्शन? सर हम आए थे देखने आए थे, तरक्की हो रही है, बीडीज हैं,
was something new for us. So we came there to learn something. लेकिन हुटिंग आपने हमारा फंक्शन खराब कर दिया, हम तो बात ही नहीं कर सके। हम तो आपके क्या समझते, हम आपके नौकर हैं क्या? तो रशीद, हाँ आप हमारे नौकर हैं। अच्छा, अरे मां जो यार ये तो सफ़ा मारा है डिप्टी क्यों अॻु में चिड़ियो वेठो आहे, अरे बाबा त हुन मोकिलियो असांखे, वञी माफ़ी घुरी जान चढ़ायो ऐं न त ॿधी जेल में छॾाए छॾींदव। DPR जा पावर लॻा पिया हुजनि। हाँ आप नौकर हैं, लेकिन नौकर का मतलब ये नहीं कहना कि आप मुझे पानी का गिलास पिलाएं। नो नो नो, नौकर सेंस में ॾाढो रशीद जिंदाबाद, वाह जी वाह। चई तो इस सेंस में कि आप हमारे जो टैक्सेस हम पे थे, आवाम टैक्सेस देता है, आपकी तनख्वाह हमारे टैक्सेस में आती कि नहीं आती? या गाल बंदी मुस्तफा नो टैक चई भाई माफ़ कर दिया, दोबारा न करना। हो बि डिफरेंट माण्हू ॾाढो खिलियो हुनखे हल थी। जी सर इस सेंस में नहीं कि आप हमें पानी का गिलास पिलाओ, नो नो नो, इस सेंस में कि देखिए हमारे टैक्सेस से तनख्वाह आपको मिलती, लिहाजा आप हमारे उसमें हुए ना, सैलरी तो हमारे यहाँ से आती। तो वो आए, ॿाहिरि आयासीं त फ़ोटो कढायो, ॾाढो पाण असांखे ॾाढो चई बाबा बेटा दूसरों के फंक्शन इस तरह नहीं करते, अब आपको जैसे बता रहे हैं कि हम नौकर हैं तो ठीक है, आपको फिर आगे आना है, आप आए हैं संजीदगी से आए, ये बच्चों वाला काम छोड़ें, अब आप कॉलेज के स्टूडेंट हैं, आप आगे आए, बोले सुठो सम्झाई। त इहो हिकिड़ो अजीब इवेंट थियो हो। तंहिंखां पोइ उते वरी उते ज़माने में अयूब खान जे ख़िलाफ़ु कुझु का हली हुई तहरीक। तंहिं ज़माने में हिकु छोकिरो हो फातिमा ऐं अयूब जो जहिड़ो त हले पियो न, उहो अञा पोइ आहे, छाकाणि ही 59 में आयुसि ऐं 61 में थियो, 1 यूनिट थी चुको, 62 आहे जहिड़ो, 62 आयो, आइन पियो अचे, ॿियो पियो अचे, ठीकु आहे। हिन में अब्दुल वाहिद ब्रोही हूंदो हो, उहो असांजी शागिर्द पढ़ंदो हो असां सां गॾु, पर तॾहिं आर्ट्स कॉलेज हो उते हो, साइंस कॉलेज त पहिरियों साल आर्ट्स कॉलेज हो, उन आर्ट्स कॉलेज में पढ़ंदो हो ऐं क्लास बि शायदि हिते लतीफ़ आलम में किथे आसपास थींदा हुआ। ॿियो हिन पासे हिकिड़ो वरी कॉलेज हूंदो इस्लामिया स्कूल, हाई स्कूल समथिंग, उन में घणो करे उर्दू वारा जेके माण्हू आहिनि, जेके ॿाहिरां आया हुआ हिंदुस्तानी पनाहगीरनि जा, उहे मुहाजिर ॿार उहे पढ़ंदा हुआ मोस्टली उते, उन टीचर्स बि घणो उहे हुआ। त बहरहाल उन उते उहा उन जी तक़रीर मूंखे यादि आहे, उन ॾाढी ज़बरदस्त तक़रीर कई, सुठो तक़रीर जो, बाद में पीपल्स पार्टी जो लीडर थियो ऐं मुंहिंजो दोस्त बि हो। केरु? अब्दुल वाहिद ब्रोही। अच्छा, रिमेंबर हैदराबाद नवाब शाह जो हो, पोइ हो त अॻे सराड़ी जो या शहदादपुर जो। अच्छा 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 अच्छा, जमाली साहब उहे पोइ थिया माना? हा इहे पोइ थिया। अब्दुल वाहिद ब्रोही थी, सुठी स्पीच कंदो हो ॾाढो, ऐं ॾाढो हिकिड़ो मुख़लिस माण्हू हो, हेठे तबिके मां हो। इहो माना उहो पंहिंजे धामरा साहब वारो दौर? एग्ज़ैक्टली उहो बाद में धामरा साहब जो मिलियो, धामरा साहब जो ॿुधायोमांव न त हथु ॾेखारण मूंखे आयो हो, त उहो हुनखे उहो ज़माने में अची चुका हुआ इहे। ऐं तो पोइ थियो त उते इहे थोरो सियासी थियासीं, पहुतासीं इंटर में, फस्ट ईयर थी वियो, हा पहुतासीं इंटर में सोसाइटी ठाही थी, साइंस सोसाइटी, जंहिंजो आउं जनरल सेक्रेटरी हुयुसि, वोट कयूं बाक़ी सॼो न, इन जो नालो छा हो? दी नवाब शाह गवर्नमेंट कॉलेज साइंस सोसाइटी। नवाब शाह गवर्नमेंट कॉलेज साइंस सोसाइटी। अमां उन जा जनरल सेक्रेटरी, प्रेसिडेंट कहिड़ो? प्रेसिडेंट फॉरगॉट कहिड़ो, तव्हां विसारे वेठा, ठीकु। उहो शायदि आई डोंट नो, विसरी वियो। हलो पोइ ठीकु थियो। उनजो फोटो मूं वटि पियो आहे, हूंदो हैदराबाद में किथे, उन में थोरो एक्टिव थियासीं ऐं उते हिकिड़ो अजीब वाक़ियो थियो। इहो थियो त प्रिंसिपल हुजे मिस्टर कादरी साहिबु मूंखे सॾायो।
अव्हांजे साइंस कॉलेज जो प्रिंसिपल कादरी साहब कादरी साहब उनजी न्याणी पढ़ंदी हुई उहा बि हाणे छा त विच में BSc छा थी चुको हो उन जेके टीचर हुआ उन्हनि टीचर्स मां हिकिड़ो लतीफ़ हो केमिस्ट्री जो ॿियो मिस्टर गोवर हो उहो मास्टर हो नवाब शाह जो हो 3-4 ॿिया वक़्तु विसरी विया पर ॾाढा सुठा टीचर्स हुआ मोस्टली उर्दू स्पीकिंग कादरी साहब मूंखे सॾायो चई त तुंहिंजी शिकायत आई आहे तो मुंहिंजी धीअ सां छेड़छाड़ कई आहे अड़े मां त सोचे बि कोन पई सघियुसि पोइ आई हुनखे बि घुरायूं मूं वटि मुंहिंजो ॿुधायो वञे सभिनी खे भई छा चकर आहे हिकु रशीद साहिब हुन गॾु हली बीह रहियो ऐं इहो पोइ इल्ज़ाम हया त मूंखे छेड़छाड़ कई आहे नूरानी साहिब मसूद उहा ॻाल्हि मूंखे अञा ताईं सम्झ में कान आई मां छेड़छाड़ का कोन कई पर हुन ॻाल्हि छो कई अलाह मूंखे अञा ताईं उहो मामो सम्झ में न आयो ज़िंदगी भर छा हुनजो मक़सदु हो छा ॻाल्हि हुई का ख़बर कान्हे पोइ को हुनजो फ़ैसिलो थियो का ॻाल्हि थी अॻिते वधी किसे छा थियो कुछ थियो हुनमें हिननि चयो आप रेस्ट्रिकेट करता हूँ ये करता हूँ वो करता हूँ वो मूं वटि बाबा साहब जी ॻाल्हि कई बाबा हीअ छा अजीब चकर आहे मूंखे त ॻाल्हि सम्झ में कान पई बाबा शायदि आयो हो या छा कीअं हलियो हो हफ़्तो 2 हफ़्ता लॻो पियो खिटरा त इहो दौरु हो हाणे हिन में आहिस्ते आहिस्ते 2nd ईयर में रशीद मूंसां ॻाल्हि कई हिते हूंदो अल्ताफ़ अब्बासी अल्ताफ़ यार इहे अब्बासी जेके तनवीर अब्बासी वारा अल्ताफ़ थियो तनवीर साहब जो भाउ न भाउ जेको आहे इहो सॼो जेको गुलसन हुनजो ANG अब्बासी ANG अब्बासी माना गुलसन अब्बासी जा औलाद सभिनी उहो डिप्टी कमिश्नर हो हा त अम्मा बि वेंदी हुई हिनजी उन सां मिलण जी हिननि जी वालदाउनि सां हीअ वेंदा असांजे घर त इल्ताफ़ जेको हो उहो बि उते हो ॾाढो एक्टिव सिंधियत संगत सां हुनजो वास्तो हो शाइरी बि थोरी घणी कंदो हो ऐं लिखंदो बि हो निसारण वग़ैरह में हा अदबी संगत में बि हो उन असांखे चयो त मसूद ऐं रशीद अचो तव्हां SS आहे उन में तव्हां शामिलु थींदो हीअ हिन जो हीअ मैनिफेस्टो आहे हिन जा सिंध जे बारे में आहे असांखे हिन जो लेक्चर न सम्झ में अच्छा ठीकु आहे अॼु थी वियासीं हाणे हितां तव्हां पॉलिटिक्स शुरू कई हा इहा थी असांजी एंट्री हिते थी थिए ऐं हाणे वाह सां ख़बर पई त बाबा हीअ सिंध जेका आहे ईअं थी वई आहे जो आहे वञण हुई 55 में ठही हुई उहो हिकिड़ी साई वठूं पर मां हिकिड़ो सुवालु छॾियांव थो बिल्कुलु। जेको साई खां पोइ पुछां त अल्ताफ़ वारनि जे ज़हन में छा हो उन्हनि जा टारगेट्स कहिड़ा हुआ ऐं इन क़िस्म जा जेके माण्हू नवाब शाह मां अॻिते आहिस्ते वधिया या हिकिड़ी वॾी फैमिली जा माण्हू हुआ त ख़ुदि उन्हनि जो वालिद साहबु डिप्टी कमिश्नर हो उन अयूब जे दौर में डिप्टी कमिश्नर बि हो जेकॾहिं त उहा ख़ुदि वॾी रुकावट हुई त उन जा ॿार इन क़िस्म जो कमु न कनि इन ते मूंखे ॿुधाइजो नाज़रीन असां सां गॾु रहिजो मसूद नूरानी साहब सां असां जूं ॻाल्हियूं जारी आहिनि